अस्सलाम वालेकुम नाज़रीन। हलो त हली ॾिसूं जून जो ही आख़िरी हफ़्तो कहिड़नि सितारनि खे ॾींदो कामयाबी ऐं कहिड़नि खे जीत। ॿिए हिसे जा टे सितारा कैंसर, सरतान, लियो, असद, विर्गो, सुंबला। कैंसर, सरतान, तव्हां सम्झी रहिया आहियो त मूं वटि हर शइ जो हल मौजूदु आहे। अल्लाह करे ईअं ई थिए, पर प्लैनेट इहो चई रहिया आहिनि थोरो सुठे तरह सां सोचियो त वाक़ई हल मौजूदु आहिनि ऐं तव्हां कुझु ॾींहंनि खां बोर पिणु थी रहिया आहियो। बोर न थियणु घुरिजे। काफ़ी प्लैनेट तव्हांजे घर में आयल आहिनि, उन्हनि जे करे तव्हांजी ज़िंदगी मुतहरिक थी वेंदी। दोस्त तव्हांजे लाइ सुठा साबित थी रहिया आहिनि, तव्हांजी मदद करण लाइ तयारु आहिनि। उन्हनि खां मदद वठो ऐं तव्हां पंहिंजे ताननि ऐं तंज़ करण जी आदतुनि खां बाज़ अचो। सुठी ऐं दुरुस्त सोच रखो। कुझु माण्हुनि खे तव्हां पंहिंजे दिलि में सम्झी रहिया आहियो त उन्हनि खे मां सुठीअ तरह सम्झां थो। हींअर ईअं नाहे रहियो, उहे बदिलजी विया आहिनि, उन्हनि जा रवैया बि बदिलजी विया आहिनि। उन्हनि खे रवैयनि मुताबिक़ डील करे ध्यानु ॾियो, ईअं तव्हां हालतुनि मुताबिक़ समझोता करे सघंदा। लियो, असद, तव्हां सही फ़ैसिला करे रहिया आहियो। 24 जून ते तव्हां पंहिंजे मक़सद मुताबिक़ सोचींदा ऐं पंहिंजी ज़िंदगीअ खे बहितर ठाहिण जी कोशिशि कंदा। 24-25 जून ते तव्हां पाण ते थोरो कंट्रोल कयो। तव्हां बग़ैर सोचे सम्झी का ग़लति ॻाल्हि चई वेहंदा ऐं पोइ तव्हांखे पछतावो थींदो ऐं हर इहो ख़्यालु ईंदो त हीउ मूं छा करे छॾियो, अहिड़ी ॻाल्हि न चवणी हुई या अहिड़ी राय मूंखे न ॾियणी हुई। हिन हफ़्ते कुझु नओं कमु सिखणु चाहींदा। अॻियां वधण लाइ को कमु तव्हांखे अचणु घुरिजे। पंहिंजी ज़िंदगीअ में का चेंज करे रहिया आहियो। कुझु कमु सिखण लाइ जेके ख़्याल ईंदा उन्हनि खे अमली शक्ल ॾियो, तव्हांजी ज़िंदगी बहितर थी वेंदी। विर्गो, सुंबला, हिन हफ़्ते तव्हांजी तमामु सुठी सम्झ ऐं सोच में इज़ाफ़ो ईंदो। पहिरियां खां ई तव्हां सुठे नमूने सोचे सम्झी फ़ैसिला कंदा आहियो। हिन हफ़्ते मज़ीद सयारा वधीक सुठी सोच ऐं सम्झ फ़राहम करे रहिया आहिनि, जंहिंसां तव्हां हर हिक खे सम्झण जे क़ाबिल थी वेंदा। ऐं ॿियो त पूरो हफ़्तो तव्हां ज़िद जी आदत में हूंदा। ॻाल्हि कुझु हूंदी, उन ते पंहिंजे ज़िद, पर तव्हां ज़िद में पंहिंजी ॻाल्हि ते अटियल रहंदा, मदद खे क़बूल न कंदा, थोरो पंहिंजे रवैये ते ग़ौर कंदा। को माण्हू तव्हांजे मज़हब तरफ़ सवाल कंदो, उनखे दुरुस्त जवाबु ॾियण लाइ पाण खे तयारु रखिजो।